पोइ तोसां ॻाल्हाईंदो तुंहिंजो मक़सदु पूरो थींदो हिन वञी बैत ॾोंको आहियूं ऐं राणीअ हिनखे झटपट अंदरि घुरायो जॾहिं राणीअ हिनखे घुरायो त हीअ सॼी राति हुन वटि रही हेठियूं मथियूं ॻाल्हियूं हेॾऊं होॾऊं दुनिया जूं सभु ॻाल्हियूं घणियूं ॿुधाईंसि पोयूं पहर अची थियो ॻाल्हाए कोन पई चीच मूं वठी ऐं वाह कारा हथ में खणी हिन चीच खे मञीसि हिन थधो साह भरे चयो त हाय हाय अबूल हराणी हाय हाय अबूल हराणी हिन जेको आहे सो चयो त हुन खां बि वात मूं निकिरी वियो त हे कसूबा जी तोखे चवां वात मुंहिंजो लफ़्ज़ निकिरी वियुसि त हिकदमि हुन खां ॻाल्हा थी वियो इहा ॻाल्हि हली वई चोप जी वई जिथे किथे बादशाह खे बि ख़बर पई त राणीअ ॻाल्हायो आहे हाणे शहज़ादे सां शादीअ जी तयारी थी ऐं ख़ुशियूं जिथे किथे हर हंधि थी वयूं शादी हिननि जी थी वई जेको आयो सॼे शहर जो भत बाट खाई वरी भत साड़ू करे सभु को वञे पियो घर खयूं सभु कोई दुआऊं पियो ॾिए बादशाह खे हिन जी शादी थी वई हाणे अंबूर राणी राति थी हिन जेको भत शुरू करायो सुबुह खां वठी चई त जेको बि मानी खाए जेको अचे सो मूंखे ॾेखारियो पइजे उहो सभु को हिनखे ॾेखारींदो पियो वियो वठी पिया अचनि जेके नौकर चाकर हुनखे वठी पिया अचनि सभु को मानी खाए पिया सॼे ॾींहं में हिन जो शहज़ादो जेको आयो सो चाकीअर जेको हुयो सो वीचारो हिन भत ते आयो ई कोन जॾहिं इहा चाकीअ खे बि ख़बर पई त भत हले थो पियो शहरनि सॼे में पोइ हिनखे बि चई त तूं वञी भत बि खाई आहे असांजे लाइ बि खणी आ आख़िर में हिन वीचारे खे वठी आया अंदरि आख़िर में आयो शहज़ादे ॾिठो हिनखे सुञातई हिनखे चई त हिनखे खाराए ढो करायो पर कणूं कणूं करे खाए चुणे कणूं कणूं करे खाए उहो कणूं कणूं खाए कणे कोन्हे त अची तराए कहिड़ी मुसीबत अची वई हिकिड़ी मुसीबत में जान कान छुटी वरी का ॿी मुसीबत मुंहिंजे लाइ अची वई कणूं करे खाधे सिजड़ थिए राति थी वई ऐं कणूं करे मूं ढो छा थिए निड़ीअ तो मुंहिंजो न पियो लहे नेठि राति थी राणीअ हिनखे घर ॾे घुरायो अंदरि भला वठी अचो हिनखे वठी आयोसि चई त हाणे वज़ीर खे घुराए चई त हाणे ॻाल्हि ॿुधो हीअ चाकीअ वटि हीअ जेको नौकर रखियलु आहे चाकीअ वटि आहे चाकीअ जो आहे इन वरितो आहे 5 कोॾियुनि में पर तूं हुनखे 5 टका ॾेई ऐं हिनखे आज़ादु कराया हे वियो वज़ीर वञी ॻाल्हि कई चाकीअ खे चाकी दिलि में ख़ुशि थियो त भला 5 कोॾियूं हिकिड़नि ते वरितो हो कमु करण जो बि कोन्हे आहे कमु करो चोर कम जहिड़ो बि न आहे हिन मूं भला जान छुटी पई ऐं 5 टकनि ते हिनखे ॾिने चईसि मूंखे ॾियो 5 टका 5 टका वठी हिन जे हवाले कई शहज़ादे खे वठी महलात में आयो हिननि जे हवाले कई चई ऐं तूं असांजो ख़ासि सभिनी में नौकर आहीं ऐं तूं असांजे हिते अदलीअ में रह हुनखे ख़बर आहे त मुंहिंजो मुड़ुसु आहे हुन सां शोभो कहिड़ो करे पर हुनखे इहा त ख़बर कान्हे त का राणी मुंहिंजी ज़ाल आहे कसूबा पोइ कसूबा राति जो जॾहिं सुती त अंबोल राणीअ सां जो शादी कई त विच ते तरार रखी चई त हे छो छाजे करे हिन मुंहिंजो जेको आहे सो इहो कौल थियल हो त 6 महीना घरवारीअ सां मां न हथु लाहींदुसि 6 महीना पूरा थींदा पोइ हथु लाहींदुसि 4 महीना गुज़री विया आहिनि बाक़ी 2 महीना इहे बि गुज़री वेंदा पोइ तूं मुंहिंजो मां तुंहिंजी ठीकु आहे इहा ॻाल्हि थी मां तुंहिंजी तूं मुंहिंजो पोइ ॻाल्हि साॻी आहे ऐं
जॾहिं अंबूला राणीअ इहो ॿुधो त हाणे चए थो त तूं मुंहिंजी मां तुंहिंजो ॻाल्हि साॻी आहे 2 महीना बि गुज़री वेंदा खेरनि जा ऐं हिते 2-3 ॾींहं टिकी हिननि हितां मोकिलायो हाणे अची होरिया होरिया हिकिड़ी मंज़िल करे अची ॿी मंज़िल करे अची होरिया होरिया पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां पहुता 2 मंज़िलुनि ते अञा हुया त हुते हिननि खे चई तव्हां हिते तरसो त मां बादशाह सां हितां जे सां मिली अचां पोइ जॾहिं हुते बादशाह वटि पहुती बादशाह त सॼी हक़ीक़त करे ॿुधाई उते साॻियो औरत वारो वेस पाए मर्दाना कपिड़ा लाहे महलात में वेही रही बादशाह उतां निकितो थोरो अबूला राणी ऐं शहज़ादे वटि छॾे आया उते जॾहिं पहुतो त अची त वरी पुट जॾहिं पीउ खे ॾिठो ॾाढी ख़ुशी थी पियसि त बाबा मोटी आयो ऐं अची मूंखे ॾिठई ऐं हे बि सुञातो जॾहिं हिनखे ऐं पोइ उतां वॾे दुल्हन दमामनि सां ऐं नाच गाननि सां गॾे त हुननि खे ॿिन्ही खे वठी आयो जॾहिं महलात में अची पहुता त अंबूला राणी जॾहिं अची कस्तूरबा खे ॾिठो त भेण हीअ बि शहज़ादी हुई जंहिं मूंसां शादी कई हे पाण में अची इहे ॻाल्हियूं करे अची खिल में चोटियूं तमामु घणियूं खिल मश्करी हिननि पे कई मथां शहज़ादो बि आयो शहज़ादे जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं ॾिठियूं त शहज़ादीअ चयसि त मूंखे त तो तलाक पे ॾिनी पर हाणे तोखे उतां आज़ादु करे सभु ॻाल्हियूं करे हिते वठी आयसि सभु ॻाल्हियूं कयूंसि इन शर्मसार जे करे सिर झुकाए बीठो वधीक मूंखे ख्वार न कर ऐं मूंखे इन ॻाल्हि जे लाइ माफ़ी ॾे ऐं जेको थियो सो गुज़रियो पोइ शहज़ादीअ कस्तूरबा शहज़ादे खे माफ़ी ॾिनी पोइ 3 ॼणा गॾिजी ऐं ख़ुशि थी गुज़ारण लॻा खीर खन थी ऐं इहा ॻाल्हि जेका तव्हां सां असां कई वरी बि इंशाअल्लाह उमेद अॻिते वरी कंहिं ॻाल्हि नईअ खे खणी तव्हांजे अॻियां पेश कंदासीं इन वक़्त ताईं असांखे इजाज़त ॾींदा अस्सलाम वालेकुम।